नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंध जे घरू वज़ीर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो KTN न्यूज़ जे चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां राब्तो थियो आहे। इन हवाले सां अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे घरू वज़ीर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो KTN न्यूज़ जे चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां राब्तो थियो आहे। घरू वज़ीर हारिस नवाज़ KTN न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी वहीद राजपर सां फोन ते राब्तो कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया त KTN न्यूज़ सथ घरू वज़ीर खे शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जे हवाले सां मुतालबनि बाबति आगाह कयो आहे। KTN काविश ऐं कोशिश सथ पारां ऐलानियल धरणो सुभाणे हयो वेंदो। समूरी सिंध जे सहाफ़ियुनि, कलमकारनि ऐं समाजी अॻवाननि खे भरपूर शिरकत जी अपील कई वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे घरू वज़ीर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो KTN न्यूज़ जे चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां राब्तो थियो आहे। घरू वज़ीर हारिस नवाज़ KTN न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी वहीद राजपर सां फोन ते राब्तो कयो आहे। KTN न्यूज़ सथ घरू वज़ीर खे शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जे हवाले सां मुतालबनि बाबति आगाह कयो आहे। KTN काविश ऐं कोशिश सथ पारां ऐलानियल धरणो सुभाणे हयो वेंदो। समूरी सिंध जे सहाफ़ियुनि, कलमकारनि ऐं समाजी अॻवाननि खे भरपूर शिरकत जी अपील कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया। सिंध जे घरू वज़ीर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो KTN न्यूज़ जे चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां फोन ते राब्तो थियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त सिंध जे घरू वज़ीर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो KTN न्यूज़ जे चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां फोन ते राब्तो थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद। जी रोशनी, सिंध जे घरू वज़ीर हारिस नवाज़ जो राब्तो थियो आहे। इन हवाले सां जेके KTN काविश ऐं कोशिश सच जे पारां वज़ीर अलाउ साडो धरणो हयो वियो त शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जे हवाले सां जेके मरकज़ी कातिल आहिनि उहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। उन एजेंडा समेत मुख़्तलिफ़ मामलनि जेके आहिनि उन्हनि ते उन हवाले सां धरणो थियल हुयो जेको सुभाणे धरणो हयो वेंदो। इन हवाले सां ब्रिगेडियर हारिस नवाज़ जेको सिंध जो घरू वज़ीर आहे उन सां KTN न्यूज़ जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि जिन ते मरकज़ी कातिल आहिनि उन जो मामलो बि उथारियो वियो त अञा ताईं मफ़रूर आहिनि। ॿिया जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि समेत 16 ॼणा जेके नामज़द हुया उन मां अञा 13 ॼणा मफ़रूर आहिनि। 6 उन में मरकज़ी जेके कातिल आहिनि उहे बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। KTN न्यूज़ जे तरफ़ां इहो बि मुतालबनि बाबति आगाह कयो वियो घरू वज़ीर खे त शहीद जे वारसनि खे रेंजर्स जी सिक्योरिटी फराहम कई वञे। जेके कचे में मफ़रूर थियल मरकज़ी कातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध पुलिस खे, सिंध हुकूमत खे एक्शन जे हवाले सां बि अञा ताईं को बि साम्हूं नज़र न आयो। उन हवाले सां आगाह कयो वियो। JIT सरबराह जेको आहे SSP सखर उन ते बि जेको एतिराज़ आहिनि बेएतमादी जेके सहाफ़ती धुरनि जे तरफ़ां उन ते ज़ाहिर कई वई आहे। उन मामले खां बि सिंध जे घरू वज़ीर खे आगाह कयो वियो। इन खां अलावा जेके JIT जो 3 ॾींहनि जो टाइम आहे उहो घटाए 15 ॾींहं रखण वारो मुतालबो बि सिंध जे घरू वज़ीर आॾो रखियो वियो। इन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ इन्वेस्टिगेशन समेत ॿिया मामला आहिनि SSP सखर के ख़िलाफ़ एक्शन समेत ॿिया मामला बि घरू वज़ीर बाबति आगाह कयो वियो। इन हवाले सां राब्तो थियो आहे हुनखे आगाह कयो वियो जिन ते घरू वज़ीर जे तरफ़ां यकीन ॾियानी कराई वई आहे त वॾे वज़ीर जे तरफ़ां मूंखे हिदायतूं कयूं वयूं जो टास्क ॾिनो वियो आहे त सहाफ़ियुनि जी जेके ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वञनि। इन हवाले सां जेको राब्तो थियो आहे मुख़्तलिफ़ जेके जान मोहम्मद शहीद जे हवाले सां केस सां लाॻापियल जेके मामला हुया उन खां सिंध जे घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खे आगाह कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, चीफ रिपोर्टर वहीद राजपर तफ़सील ॾिना आहिनि।